हाँ चौ जय श्री कृष्ण। हाँ कब गल लावेंगे, कब गल लावेंगे प्रभु मोहे, कब गल लावेंगे, कब गल लावेंगे प्रभु मोहे, कब गल लावेंगे, कब गल लावेंगे प्रभु मोहे, कब गल लावेंगे, कब गल लावेंगे प्रभु की जय कृपा निधान, हम हरि गुण गावेंगे। प्रभु की जय कृपा निधान, हम हरि गुण गावेंगे। कब गल लावेंगे, कब गल लावेंगे प्रभु मोहे, कब गल लावेंगे, कब गल लावेंगे ओ प्रभु मोहे, कब गल लावेंगे, कब गल लावेंगे प्रभु मोहे, कब गल गायो भाई। लावेंगे, कब गल लावेंगे आवाज दो गायो। कब गल लावेंगे, कब गल लावेंगे प्रभु मोहे, कब गल लावेंगे, कब गल लावेंगे हम बारिक मुकदया पिता समझावेंगे, हम बारिक मुकदया पिता समझावेंगे सुत खिन खिन भूल बिगार जगत पित भावेंगे, सुत खिन खिन भूल बिगार जगत पित भावेंगे। हो तुमरी करो नित आस प्रभु मोहे, कब गल लावेंगे। हो तुमरी करो नित आस प्रभु मोहे, कब गल लावेंगे, कब गल लावेंगे, कब गल लावेंगे प्रभु मोहे, कब गल लावेंगे, कब गल लावेंगे हे प्रभु मोहे, कब गल लावेंगे, कब गल लावेंगे गाओ। प्रभु मोहे, कब गल लावेंगे, कब गल लावेंगे ये गुरबाणी ॾाढी प्यारी, ॾाढी सुंदर, इन जी व्याख्या ॾाढो सुंदर, इन जो गहरो अर्थ आहे। साथ संगत थोरो ध्यान ॾेई श्रवण कजो भाई। भगवान जी अपार कृपा इहे नाहे कि असां वटि धन आहे, असां वटि दौलत आहे, असां वटि सुठो मकान आहे, सुठो घर आहे, सुठो समाज में नालो आहे। न न, इहो कोई भगवान जी वॾी कृपा न आहे, वो कोई वॾी कृपा न आहे। भगवान जी असां ते तॾहिं कृपा थींदी आहे जॾहिं जीवन में असां वटि कोई संत हूंदा आहिनि, कोई सतगुरु हूंदा आहिनि।
तॾहिं असां सम्झूं कि हा मालिक असां ते दया कई आहे, असां ते कृपा कई आहे कि असली असांखे खजानो ॾिनो आहे, असांखे जीवन में सतगुरु ॾिना आहिनि ऐं उन्हनि संतनि जी सतगुरनि जी उन्हनि जे दर जी असां सेवा कयूं। उन खां बि वॾी ॻाल्हि सेवक जे लाइ ख़बर अथव कहिड़ी आहे? संत उनजा सतगुरु मथे ते हथ रखनि त इहे भाॻनि जी ॻाल्हि आहे न। वो भाॻनि वारो अगर सतगुरु उनखे मथे ते हथ रखनि त उहो भाग्यशाली आहे। पर अगर सतगुरु उनखे गले सां लॻाइनि त समझी वञिजो सौभाग्यशाली आहे। सौभाग्यशाली आहे अगर सतगुरु उनखे गले सां लॻाइनि। हिन गुरबाणी में इहे ई व्याख्या अथव संतनि जी सतगुरनि ॾाढी सुंदर बाणी लिखी आहे। छा था चवनि? कब गल लावेंगे, कॾहिं मूंखे उहो परमात्मा, कॾहिं मूंखे मुंहिंजा सतगुरु गले सां लॻाईंदा। सेवादारी वेही रहो भाई, वेही रहो, पाण ई संगत अॻिते ईंदी, चिंता न कयो, तव्हां वेही रहो भाई, दया कयो, विच में कोई बि न अचो, दया कयो। जेके बीठा आहिनि उन्हनि सां बि निमाणी वेंदी, वेही रहो जाते जॻह मिलेव थी। हाणे संगत खे भले ॿाहिरि विहारजो जाते टेंट लॻाई अथव, चओ जय श्री कृष्ण। स्वामी राम सुखदास महाराज जेॾी महिल कथा कीर्तन सत्संग कंदा न, ख़बर अथव उन्हनि जो समय हूंदो सुबुह जो 5 बजे। अॼु जो असां जहिड़ो माण्हू हुजे त चए असां टाइम मटियो पोइ ईंदासीं, 5 बजे काथे थो पुॼे। ऐं ख़बर अथव कीअं कंदा सत्संग भाई? 5 बजे टाइम लिखियल आहे, संगत 5:05 ते न ईंदी, 4:55 ते पहुची वेंदी, 5 मिंट पहिरों। ठीक 5:05 ते दरवाजा बंद थी वेंदा, पोइ कोई अंदर न अची सघंदो। छाजे लाइ? भाई तू सत्संग जी कदर ही न कई, तोखे समय मिलियो, तू समय ते पहुते कोन। अॼु त भगवान जी एॾी कृपा, समय हुयो 6 से 8, 5:45 बजे सत्संग शुरू थियो तो, 15 मिंट पहिरों, हा न? भगवान जी वॾी कृपा आहे। जेके समय ते आया दरवाजा बंद थी वेंदा संतन जे सत्संग में। वो जेको न अची सघियो वो छुटियो, वो ॿाहिरि बि इंतजार करे, ॿाहिरां ॿुधे वेही करे, ऐं जेको अंदर अची वियो पोइ ॿाहिरि न वञी सघे। चओ हरे राम। हा, ध्यान ॾियो भाई, तव्हांजे लाइ एॾो परियों खां आया आहियूं। असांजो असली स्वागत इहो ई आहे कि तव्हां प्रेम सां वेही करे सत्संग कीर्तन श्रवण कयो, हा न? इहो असांजो असली स्वागत थींदो, इहा असांजी असली भेटा थींदी, असली तव्हां असांखे प्रेम ॾींदव कि तव्हां समय कढी करे आया आहियो त सत्संग कीर्तन श्रवण कयो। चओ जय श्री कृष्ण। हाँ, ध्यान ॾियो भाई सेवादारी, विच में बार बार अचवञ न कजो। ॿारनि खे बि थोरो टॉफी ॾियो, चॉकलेट ॾियो, पोइ हिते खेॾण ॾियो। तव्हां सत्संग ध्यान सां श्रवण कयो। कहिड़ी गुरबाणी थी हले? गायो भाई प्रेम सां। कब गल लावेंगे, कब गल लावेंगे, हे प्रभु मोहि कब गल लावेंगे, ओ प्रभु मोहि कब गल लावेंगे, कब गल लावेंगे, हे प्रभु मोहि कब गल लावेंगे, कब गल लावेंगे। गायो भाई प्रेम सां। जो हर स्वामी तुम दे, सोई हम पावेंगे, जो हर स्वामी तुम हम पावेंगे, मोहे दूजी नाही ठौर, जिस पे हम जावेंगे, मोहे दूजी नाही ठौर, जिस पे हम जावेंगे, हो तुमरी करो नित आस, प्रभु मोहे कब गल लावेंगे, हो तुमरी करो नित आस,
कब गल लावेंगे। गायो भाई प्रेम सा। कब गल लावेंगे, कब गल लावेंगे, हे प्रभु मोहे। कब गल लावेंगे, कब गल लावेंगे। साहिबन पंहिंजी वाणी में प्रार्थना कई आहे कि मुंहिंजा सतगुरु मूंखे कॾहिं गले सां लॻाईंदा, मुंहिंजा परमात्मा कॾहिं गले सां लॻाइण यानी छा, उहो शारीरिक संबंध था सम्झो छा, न न, हृदय सां लॻाइण यानी हृदय जो वास ॾियणु। चओ हरे राम, यानी पंहिंजो करण। इनखे चवनि था कब गल लावेंगे, मूंखे कॾहिं पंहिंजो कंदा। चओ राम। गुरु नानक देव महाराज जन जे समय हिकिड़ो सेवादारी जंहिंजो नालो हुयो भाई लहणा, जेके अॻिते हली केरु बणिजा भाई जी, गुरु अंगद देव साहिब जन। जॾहिं नया नया आया गुरुनि जी शरण में, गुरु नानक देव महाराजनि जी शरण में भक्ति कंदे उन्हनि खे कुछ ई ॾींहं थिया त स्वाभाविक आहे असां इंसाननि जी इहा फितरत थी वई आहे कि असां भक्ति बि कंदा आहियूं भगवान जी, त मन में कोई न कोई इच्छा रखी करे, कोई न कोई कामना रखी करे। ॾाढा विरला हूंदा आहिनि जिन जी कोई कामना न हुजे, न त प्राय असां सभु कामना रखंदा आहियूं, को भक्ति कंदा आहियूं। भाई लहणा भगवान जी भक्ति करण जे लाइ आया गुरुनि जी शरण में, उन्हनि जे मन में बि हिकिड़ी कामना हुई, सेवा कंदा हुया न त हिकिड़ी कामना हुई, हिकिड़ी इच्छा हुई, ख़बर अथव कहिड़ी कामना हुई ख़बर अथव? उन्हनि जे मन में यही कामना हुई कि मुंहिंजा गुरु मूंखे कॾहिं गले सां लॻाईंदा। वो रोज प्रार्थना कंदा, सेवा करे, रोज इहो ई चवंदा कब गल लावेंगे, कब गल लावेंगे, हे प्रभु मोहे। कब गल लावेंगे, कब गल लावेंगे। नित्य उन्हनि प्रार्थना कई। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो वो सेवा कंदा हुया ऐं गुरु नानक देव महाराज जन उन्हनि वटि रुख बि न ॾींदा, ध्यान बि न ॾींदा। उन्हनि खे लॻंदो छा मां कोई ग़लती कई आहे, कोई अपराध थी वियो आहे, सतगुरु मूंखे निहारनि बि नथा, मूंखे अनदेखो था करे छॾनि, कहिड़ो अपराध थियो आहे, कहिड़ी ग़लती थी आहे। रोंदा हुया पर कॾहिं चवंदा न हुया। बसि यही मन में इच्छा हूंदी, रोज सेवा कंदा। हिकु बार जी ॻाल्हि, गुरु नानक देव महाराज जन अध रात जो पंहिंजे सेवादारनि खे उथारियो, अध रात जो 2 बजे। सब उथिया, घबराइजी आ कि अध रात जो सतगुरनि छो उथारियो आहे, कुछ गलत ॻाल्हि या कुछ थी त न वियो भाई। सतगुरु छा थियो, हथ जोड़े सेवादारी बीठा। गुरु नानक देव महाराज जन चयो कि भाई उथो, सुबह थी वई आहे, उथो सुबह थी वई आहे, ऐं मुंहिंजी हिकिड़ी चादर ते दाग लॻी वियो आहे, वञो उहो चादर धोई ॾियो। सेवादार हिक ॿिए खे ॾिसण लॻा कि भाई रात जा बथिया आहिनि ऐं सतगुरु छा था चवनि, उथो सुबह थी वियो आहे, चादर धोई ॾियो। हा भाई उथो, जल्दी चादर धोई ॾियो ऐं उस में सुकाए करे खणी अचो जल्दी। हाणे कुछ सेवादारी चवण लॻा, लॻे तो सतगुरनि जी उमिरि थी वई आहे, उमिरि वॾी थी वई आहे, उन्हनि खे ख़बर नथो पए रात आहे कि सुबह आहे। कोई चवण लॻो साईं हिन महिल रात आहे, तव्हां चादर ॾियो, सुबह जो मां तव्हांखे धोई ॾींदुमि। कोई कुछ चवण लॻो, कोई कुछ। भाई लहणे जी बारी आई, उथ लहणा। उथिया, हथ जोड़ियो, जी सतगुरु कहिड़ी आज्ञा आहे? चयूं भाई उथ, सुबह थी वियो आहे, सूरज निकितो आहे, वञे चादर खणी वञ ऐं दाग धोई करे साफ़ करे खणी आ। हिकु बार बि उन्हनि वीचार न कयो, तुरंत वो चादर खई डुक पाती। चओ हरे राम। धोई करे बढ़िया साफ़ करे चङी तरह उनखे सुकाए करे वापसि खणी आया, सुबुह जो सतगुरनि जे चरणनि में रखे आया। सतगुरु मुस्कुराइण लॻा, चयूं लहणा असां रात जो सभिनीनि खे चयोसीं पर कोई न वियो। सेवक बि चवण लॻा, लहणो बि लॻे तो पागल थी वियो आहे, संतनि सां रही रही इहो बि चरियो थी वियो आहे। अरे तोखे रात जो कहिड़ो सूरज नजर आयो भाई?
भाई लहणे जेको जवाब ॾिनो उन चयो कि मुंहिंजा सतगुरु मूंखे जानकारी न हुई कि सूरज निकितो आहे कि न, रात आहे कि सुबुह आहे। तव्हां चयो, तव्हांजा वचन निकिता कि उथ भाई सुबुह थियो आहे, सूरज निकितो आहे। बस तव्हां एतिरो चयो, तव्हांजा वचन ई मुंहिंजे लाइ सूरज जे समान आहिनि। मुंहिंजे लाइ त ओॾी महिल बि सूरज निकिरी वियो। चओ जय श्री कृष्ण। गुरु नानक देव महाराज जन खुश थिया एड़ी श्रद्धा ॾिसी करे। मथे ते हथ रखियऊं। कहिड़ी इच्छा हूंदी भाई लहणे जी? हाँ, गले लगाइण जी, पर सतगुरनि गले सां न लॻायो। चओ हरे राम। चयो ठीकु आहे, कोई ॻाल्हि न आहे, पर उनजी प्रार्थना उहा ई हुई। कहिड़ी भाई? तव्हां बि कयो। कब गल लावेंगे, कब गल लावेंगे हे प्रभु मोहि कब गल लावेंगे, कब गल लावेंगे, प्रभु मोहि कब गल लावेंगे, कब गल लावेंगे हे प्रभु मोहि कब गल लावेंगे, कब गल लावेंगे। जो हरि भावे भगत तिना हरि भावेंगे, जो हरि भावे भगत तिना हरि भावेंगे, ज्योति ज्योत मिला ज्योत रल जावेंगे, ज्योति ज्योत मिला ज्योत रल जावेंगे। हो तुमरी करो नित आस प्रभु मोहे कब गल लावेंगे, हो तुमरी करो नित आस प्रभु मोहे कब गल लावेंगे, कब गल लावेंगे, कब गल लावेंगे। गायो संगत। प्रभु मोहे कब गल गल लावेंगे, कब गल लावेंगे। यही प्रार्थना नित्य भाई लहणे कई, जीवन भर सेवा कई, पर एडी कठिन परीक्षा सतगुरन वधी। सब उन ते राजी थींदा, सब राजी थींदा, सब उन जी तारीफ कंदा, भाई तुंहिंजी केडी महान सेवा है, केडी महान सेवा है। पर गुरु नानक देव महाराज उन्हनि खां ॾाढी कठिन परीक्षा वठंदा। हिकु बार जी ॻाल्हि, सतगुरु काॾे सैर ते निकिता संगत सां गॾु, सेवादारनि सां गॾु। हथ में चांदीअ जो कटोरो हुयो गुरु नानक देव महाराज जन जे। ध्यान ॾिजो भाई, आवाज अचेव थी न साफ़? हाँ। हथ में चांदी जो कटोरो सतगुरन साओ करे, सामू कीचड़ हुई, गंदगी हुई, उन में फिटी क्यों किरी पियो। त गुरु नानक देव महाराज जन सेवकन के चयो, अरे भाई असांजो चांदी जो कटोरो किरी पियो आहे, के सेवादारी ॾाढे प्रेम सां ॾिनो आहे, कढी वठो भाई ॿाहिरि कढी वठो। सेवादारनि ॾिठो, कंहिं चयो साईं कीचड़ में किरी पियो आहे, छॾियो न हाणे हिनखे, असां तव्हांखे ॿियो हाणे ॾींदासीं, छॾियो हे त ख़राब थियो। सतगुरनि चयो न भाई, कंहिं ॾाढे प्रेम सां ॾिनो आहे, तव्हां कढी वठो, तव्हांखे जेको चयूं था बसि ओतिरो कमु कयो। कंहिं चयो साईं हे त चांदीअ जो आहे, छॾियो फिटो कयो, मां तव्हांखे सोन जो बणाए ॾींदुमि, सोन जो ठाराए ॾींदुमि, छॾियो इहो छॾियो। कंहिं कुझु चयो, पर कंहिं बि आज्ञा जो पालन न कयो, कोई कढी नथो ॾे। भाई लहणे की चयो सतगुरन, लहणा हे असांजो भाई कटोरो किरी पियो आहे, चांदी जो बर्तन, कि ॾाढे प्रेम सां ॾिनो आहे, सिक सां ॾिनो आहे, कढी त वठ भाई, कीचड़ में किरी पियो आहे।
भाई लेणे हिकु बार भी वीचार न कयो, तुरंत वो कटोरो कढी वठो। साफ पानी सां साफ करे पंहिंजे अंगोशे सां ओगी करे बढ़िया चङी तरह उनखे चमकाए करे सतगुरनि जे साम्हूं न पेश कयो। सब सेवक हैरान थी विया, ॾिसण लगा कि भाई आज्ञा त असांखे भी मिली, पर हिन वीचारे वो आज्ञा पालन कई ऐं असां शर्म पिया कयूं, तर्क पिया ॾियूं, पर हीअं न हूअं थी वेंदो, हीअं न हूअं थी वेंदो। पर हिन वीचारे तुरंत उन आज्ञा जो पालन कयो। सतगुरु राजी थिया। गुरु नानक देव महाराज मुस्कुराए करे चवण लगा, वाह भाई लहणा, धन्य तुंहिंजी सेवा। मथे ते हथ रखियऊं, इच्छा हूंदी मूंखे गले सां लॻाइण, पर सतगुरनि गले सां न लॻाइण। चओ हरे राम। अखियुनि में आंसू आहिनि भाई लहणे जे, मां जीवन में हिकिड़ी इच्छा रखी आहे। ॿिया माण्हू त ईंदा आहिनि, मूंखे धन खपे, मूंखे औलाद खपे, सुख खपे, दुकान मकान सब कुछ खपे, पर मां त केवल हिकिड़ी इच्छा रखी आहे सतगुरु पहिरें ॾींहं खां। कहिड़ी? कब गल लावेंगे, कब गल लावेंगे, हे प्रभु मोहे कब गल लावेंगे, कब गल लावेंगे। हरि आपे होए कृपा, आप लिवलावेंगे। हरि आपे होए कृपा, आप लिवलावेंगे। जन नानक शरण दुआर, हर लाज रखावेंगे। जन नानक शरण दुआर, हर लाज रखावेंगे। हो तुमरी करो नित आस, प्रभु मोहे कब गल लावेंगे। हो तुमरी करो नित आस, प्रभु मोहे संगत आवाज कयो, प्रेम सां पुकार कयो भाई। हाँ, कब गल लावेंगे, कब गल लावेंगे, प्रभु मोहे कब गल लावेंगे। कब गल लावेंगे। गायो भाई प्रेम सां चो, कब गल लावेंगे, कब गल लावेंगे, हो प्रभु मोहे कब गल लावेंगे। कब गल लावेंगे, पुकार कयो चो भाई। कब गल लावेंगे, कब गल लावेंगे, वो प्रभु मोहे कब गल लावेंगे। कब गल लावेंगे। साहिबन ॾाढी कठिन परीक्षा वरिती भाई लहणे खां। हिकु ॾींहुं संगत वेठी सत्संग करे रही हुई, जीअं तव्हां सभु वेठा आहियो न। गुरु नानक देव महाराजन जे चरणनि में वेही करे सभई संगत कीर्तन करे रही हुई, गाए रही हुई। अचानक ख़बर त गुरु नानक देव महाराजन छा कयो, उथिया, साम्हूं हिकिड़ो डंडो पियो, डंडो खयऊं ऐं सेवादारनि खे हणणु शुरू कयो। चओ जय श्री कृष्ण। सेवादारी पहुता आहिनि न चक्कर भाटा जा बि। वीचारा सोचंदा हूंदा, अलाए असांखे वठी त आया आहिनि, ही डंडा ई लॻे थो पवंदा, असांखे बि डंडा ई ॿुधाईंदा। गुरु नानक देव महाराजन उथिया, संगत वेठी आहे, साम्हूं सेवादारी वेठा आहिनि, उन्हनि डंडो खयो ऐं कंहिंखे 2, कंहिंखे 4, कंहिंखे 8 हया। साम्हूं वारी लाइन खे जेॾी महिल डंडा पिया पोइतां त पंहिंजो पाण ई खिसकी विया। चओ जय श्री कृष्ण। आओ न ताओ ॾिठो, उन्हनि सभु ॿधी विया भाई। उन्हनि खे आयोजक रोकनि, थदानी रोकनि पिया, बीहो भाई भंडारो करे। चई न भैया भंडारो अंदर मिले तो लठुनि सां।
सतगुरु चंगी तरह ॾियनि था, छुट्टी ॾियो असांखे, जल्दी वञण ॾियो। सभु वॾी विया, सभु जा सभु, के ॿ खाधा, के 4 खाधा डंडा, कोई न बीठो। सभु ख़बर अथव छा पिया चवनि, अरे सतगुरनि खे छा थी वियो आहे, कुछ ॾींहंनि खां कहिड़ो व्यवहार था हलनि, हे त सम्झ में ई नथो अचे। संगत के कोई मारींदो आहे, सेवादारनि खे कोई मारींदो आहे, डंडो खणी हणनि था। ओहो, हाणे सतगुरनि खे लॻे थो कुछ सम्झ में नथो अचे, ईअं शब्द पिया चवनि। उमिरि थी वई आहे, ॾाढी वॾी उमिरि थी वई आहे बाबे जी, त हिननि खे कुछ सम्झ में नथो अचे। हिकिड़ो माण्हू वेठो हुयो, हिकिड़ो सेवादारी, केर भाई? भाई लहणा, लहणो वेठो, अखियूं बंदि थी करे गुरबाणी गाए पियो, कीर्तन करे पियो। गुरु नानक देव महाराजन पहुता, 2 डंडा हयूं पहिरियों, अखियूं खुलियूं भाई लहणे जी। पोइ हिते निहारियईं त गुरु नानक देव महाराजन बीठा आहिनि, डंडा हया त उनखे थोड़ो सूर थियो। अखियूं जीअं ई खोलियईं, ॾिठईं गुरु नानक देव महाराज जन हथ में डंडो अथनि, यानी इन्हनि ई हयो आहे। मुस्कुराए करे अखियूं बंदि करे छॾी। वरी गुरु नानक देव महाराजन 2-4 डंडा हया। सतगुरु चवनि था, छो भाई तोखे डंडनि जो असर नथो पए छा? सभु जा सभु भॼी विया, तूं अकेलो वेठो आहे। सभिनीनि खे मां 2 हया 4 हया सभु बढ़िया, तोखे 8 ॾहणी चुकियो आहियां, अञा वेठो आहे। उथ न भाई, हल तूं बि, तोखे सूर नथो थिए, तकलीफ़ नथी थिए? भाई लहणे छा त जवाब ॾिनो, चयो मुंहिंजा सतगुरु, मुंहिंजा परमात्मा, मुंहिंजा भगवान, जेॾी महिल तव्हां 2 डंडा हया ओॾी महिल लॻो कि भाई हा थोड़ी पीड़ा थी, थोड़ी तकलीफ़ थी, पर जेॾी महिल अखियूं खोले ॾिठो कि अरे हरण वारो मुंहिंजो सतगुरु आहे, त मन में बस हिकिड़ी ॻाल्हि आई कि हिन में बि मुंहिंजी भलाई आहे, हिन में बि कोई न कोई मुंहिंजी भलाई आहे। उन्हनि वचन चया, जे गुरु झिड़के त मीठा लागे। अगर गुरु मूं ते क्रोध गुस्सो था कनि, मूंखे चिल्लाइनि था, डांटनि था, मूंखे मारनि बि था, त मूंखे मिठा था लॻनि, छो जो मां इहो थो सम्झां हिन में बि मुंहिंजी भलाई आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हांजे मोहल्ले में 4 ॿार खेॾंदा हुजनि, मस्ती कंदा हुजनि, तव्हांखे डिस्टर्ब कंदा हुजनि या तकलीफ़ ॾींदा हुजनि, उन्हनि मां हिकिड़ो तव्हांजो पुटु हुजे, तव्हां चमाट कंहिंखे हणंदव? पड़ोसियुनि खे हणंदव, अंदर थी वेंदव। हाँ, बिलाई में तो वही खतरनाक माण्हू था रहनि, न था चवनि हलो, पर मारे न अचिजो कंहिंखे। अरे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, 4 ॿार बीठा हुजनि, अगर थप हणणी हूंदी त कंहिंखे हणंदव? पंहिंजे पुट खे न। सतगुरु तव्हां मूंखे अगर डंडा बि हणो था त मूंखे इहो महसूस थो थिए कि मुंहिंजो कोई वॾो वेठो त आहे जेकी मुंहिंजी चिंता थो करे। तव्हां त मुंहिंजा पिता आहियो, त्वमेव माता च पिता त्वमेव, मुंहिंजा माता पिता त तव्हां आहियो, तव्हां त मूं ते कृपा करे रहिया आहियो। हा हा, अहिड़ा जो वचन ॿुधिया गुरु नानक देव महाराजन जार जार मुस्कुराइण लॻा, पर सतगुरनि गले सां न लॻायो। भाई ॾाढी कठिन परीक्षा सतगुरनि वरिती भाई लहणे खां, पर भाई लहणे जी हिकिड़ी पुकार, कहिड़ी भाई? अब गल लावेंगे, कब गल लावेंगे, प्रभु मोहे कब गल गायो प्रेम सां। ओ प्रभु मोहे कब गल लावेंगे, कब गल लावेंगे, हे प्रभु मोहे कब गल लावेंगे, गल लावेंगे। एडी सेवा कई भाई लहणे, पर ॾिसो अॼु जे ज़माने में त वरी बि एडी कठिन परीक्षाऊं न थींदियूं आहिनि, पर सतगुरनि खे एडी कठिन परीक्षा वरिती भाई लहणे कि हुनजी हिकिड़ी इच्छा, सतगुरु साओ करे सभु प्रेम जी ॻाल्हियूं कनि था, मथे ते हथ बि रखनि था, मुस्कुराइनि बि था, राजी बि थियनि था, पर गले सां नथा लॻनि। हाणे हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो आयो जॾहिं साहिबनि सभिनीनि खे ॿुधाए छॾियो कि भाई हाणे असां वटि वधीक समय कोन्हे, असां शरीर जो त्याग करण वारा आहियूं। हिन संसार जी यात्रा, शरीर जी यात्रा पूरी थी चुकी आहे, हाणे बस उन परमात्मा में लीन थियणो आहे।
चो जय श्री कृष्ण। लीन थियणो आहे परमात्मा में, भगवान जी शरण वञणो आहे। सभिनीनि खे सॾु कयो गुरु नानक देव महाराजनि। सभु दर्शन कनि पिया, दीदार कनि पिया सतगुरनि जा, सभु मुलाक़ात कनि पिया, सभु रोअनि पिया। कोई चए पियो सतगुरु इहो विछोड़ो असां सही न सघंदासीं, तव्हां कृपा कयो, महिर कयो। सतगुरनि सभिनीनि ते दया कई। बाबा बुढ़ा खे सॾु कयूं, हेॾे चो। बाबा बुढ़ा साहिब बीठा हुया, उन्हनि खे चयूं तव्हां असांजो संग कयो आहे जीवन भर, असां में कहिड़ो रूप ॾिठो अथव? बाबा बुढ़ा साहिब चयो सतगुरु तव्हां ब्रह्म ज्ञानी संत आहियो, तव्हां दरवेश आहियो, तव्हां महान पहुतल पीर फकीर आहियो। गुरु नानक देव महाराजन खिलण लगा, चयूं भाई अगर तू असां में इहो रूप ॾिठो आहे त असांजो भगवान कंदो, तू बि इहो ई बणिजी वेंदे, तोखे बि परमात्मा ब्रह्म ज्ञानी बणाए छॾींदो, तोखे बि दरवेश बणाए छॾींदो। चो जय श्री कृष्ण। बाबा श्रीचंद साहिब जन जेका उन्हनि जा सुपुत्र गुरु नानक देव महाराज जन जा, उहे आया। सतगुरनि पुछियो पुत्र तू असां में कहिड़ो रूप ॾिठो आहे? बाबा श्रीचंद साहिब जन चयो मुंहिंजा सतगुरु, मुंहिंजा पिता, मां तव्हां में इहो रूप ॾिठो आहे कि तव्हां ग्रस्त जीवन में रही करे बि पर तव्हां हिकिड़ा सन्यासी आहियो। तव्हां सन्यास वांगुरु पंहिंजो जीवन जेको आहे उहो ऊंचो बणाए छॾियो आहे। भक्ति एॾी कई आहे, एॾो नाम जपियो आहे, एॾो संगत खे नाम जपायो आहे कि तव्हां पाण उन खुदा जा रूप बणिजी आहियो। महान आहियो, तव्हां महान आहियो, हिकिड़ा सन्यासी आहियो। सतगुरनि चयो भाई जेको तूं असां में रूप ॾिठो आहे, मुंहिंजो परमात्मा कंदो तू बि उहो ई बणिजी वञे। जंहिं जहिड़ो रूप ॾिठो सतगुरनि हुनखे ओड़ो प्यार ॾिनो, ओड़ी कृपा कई। रामायण में चवंदा आहिनि न भाई, प्रभु मूरत देखी तिन तैसे। कीअं है भाई पंक्ति? हाँ, जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तिन तैसी। जंहिंजी जहिड़ी भावना हुई, जेकी श्रद्धा हुई सतगुरनि में, सतगुरनि ओड़ी दशा उन्हनि जी ठाहे छॾी, ओड़ी कृपा कई। हाणे आखिरी में बारी आई भाई लहणे जी। आवाज नथी निकिरे भाई लहणे जी, चुप आहे, नखियुनि में जार जार आंसू आहिनि, खूब रोअनि था, खूब रोअनि था। बसि हिकिड़ी ॻाल्हि था चवनि, सतगुरु इहो विछोड़ो असां सहन न करे सघंदासीं, कृपा कयो, कृपा कयो। गुरु नानक देव महाराजन पुछियो भाई लहणा, जीवन भर तू सेवा कई आहे संगत जी असांजी, ऐं सभिनीनि खां कठिन परीक्षा असां तोखां वरिती आहे भाई, तोखां ई परीक्षा वरिती आहे। पर तूं ॿुधाए एॾो जो संग कयो अथई त तूं असां में छा ॾिठो आहे? कहिड़ो रूप ॾिठो आहे? हथ जोड़े नज़रूं हेठि आहिनि, अखियुनि में आंसू। भाई लहणो चए थो मुंहिंजा सतगुरु, कंहिं तव्हां में संत ॾिठो आहे, कंहिं तव्हां में दरवेश ॾिठो आहे, कंहिं तव्हांखे फ़कीर, कंहिं तव्हांखे सन्यासी सम्झो आहे, पर मुंहिंजा मालिक, मां त तव्हांखे टिनिनि लोकनि जो मालिक यानी खुद खुदा भगवान सम्झो आहे। तव्हां त उहो ई आहियो। मुंहिंजा सतगुरु भगवान वांगुरु न आहिनि, मुंहिंजा सतगुरु भगवान ई आहिनि। मां त तव्हां में उन खुदा जो रूप ॾिठो आहे, तव्हां टिनिनि लोकनि जा मालिक, मुंहिंजा प्रभु आहियो। आहा, गुरु नानक देव महाराजन मुस्कुराइण लगा, खिलण लगा, मथे ते हथ रखियऊं, चयूं परमात्मा तोखे बि खुदा बणाए छॾींदो, भगवान बणाए छॾींदो। तूं उहो रूप असां में ॾिठो आहे जेकी जीवन भर जी तमन्ना हुई कि कॾहिं मूंखे गले सां लॻाईंदा। गुरु नानक देव महाराजन पंहिंजे सिंहासन तां उथिया ऐं भाई लहणे खे जोर सां गले सां लॻायो, ॾाढे प्रेम सां, ॾाढे भाव सां। जन्म जन्म का विछड़िया मिलिया। ईअं पियो लॻे कि सतगुरनि जन्मनि सां उन्हनि जे मन में बि इहा इच्छा हुई कि मां भाई लहणे खे गले सां लॻायां। एॾे प्रेम सां उन्हनि गले सां लॻायो। केवल एतिरो ई न चयो कि तूं असांखे भगवान सम्झो आहे, मालिक सम्झो आहे न। गुरु नानक देव महाराजन पंहिंजी गद्दी तां उथिया, सिंहासन तां उथिया ऐं भाई लहणे खे उते विहारियऊं ऐं उन ॾींहुं उन्हनि जो नामकरण थी वियो गुरु अंगद देव साहिब। सतगुरनि पाण प्रणाम कयो,
गादी भाई लहणे के मिली जेके अॻिते हली करे गुरु अंगद देव साहिब जन बणजी आ। सतगुरु मुस्कुराए करे चवनि था लहणा तुंहिंजी हिकिड़ी इच्छा हूंदी उहा असां पूरी कई आहे, गले सां लॻायो आहे, हाणे तुंहिंजी कोई इच्छा बाक़ी आहे छा? कोई बाक़ी हुजई त ॿुधाए छॾ। भाई लहणे चयो मुंहिंजा प्रभु जेसि ताणी प्राण आहिनि, जेसि ताणी श्वास हलंदी, इच्छा केवल हिकिड़ी हूंदी। कहिड़ी कहिड़ी इच्छा हूंदी? साध संगत जी गायो तव्हां बि मिली करे। अब गल लावेंगे, कब गल लावेंगे, हे प्रभु मोहि कब गल लावेंगे। गायो प्रेम सां, हल्की हल्की ताड़ियुनि जी सेवा कयो भाई। गल लावेंगे। प्रभु की जय कृपा निधान, हम हरि गुण गावेंगे। प्रभु की जय कृपा निधान, हम हरि गुण गावेंगे। मिली करे प्रेम सां भाव सां पुकार कयो। कब गल लावेंगे, कब गल लावेंगे, हो प्रभु मोहि कब गल लावेंगे, कब गल लावेंगे, हो प्रभु मोहि कब गल लावेंगे, कब गल लावेंगे, प्रभु मोहि कब गल लावेंगे, कब गल लावेंगे। वाहिगुरु। श्री कृष्ण गोविंद हरे। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सतगुरनि अपार कृपा कई पंहिंजे सेवकनि ते ऐं अॼु बि करे रहिया आहिनि। अॼु ॾिसो इहे भगवान जी सतगुरनि जी साक्षात कृपा सां